अस्सलाम वालेकुम। पंहिंजी किचन सां गॾु मां आहियां राफ़े ऐं मूंसां गॾु तमामु मोज़िज़ AR जमाली साहब आहिनि ऐं अॼु बि असां सां गॾु बहितरीनु रेसिपी हूंदी जीअं हमेशह हूंदी आहे पंहिंजी किचन में ऐं पंहिंजी टाइम न्यूज़ ते तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं उन सां गॾो गॾु हींअर मां चवंदसि त हिकिड़ी मुंहिंजी ॿी फरमाइश पूरी थिए ऐं थियण वारी बि आहे। जमाली साहब प्लीज़ तव्हां ॿुधायो त उहा मुंहिंजी फरमाइश पूरी थींदी या न? बिल्कुलु थींदी। आगा राफ़े अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ख़ैरियत सां आहियो? उमेद थो कयां तव्हां ख़ुशि हूंदो। अॼु मूं डायरेक्ट आगा राफ़े खे चयो तव्हां अचो त आगा राफ़े बिल्कुलु अची ऐं हींअर आउं अची वञे सां गॾु बीठो आहियां त हीउ प्रोग्राम आहे शारजा कुकिंग ऑयल वारनि जे तावन सां जेको चवंदा त स्लोगन आहे त पंहिंजनि जो अहसासु पंहिंजनि जो अहसासु करणु घुरिजे। रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे। रमज़ान शरीफ़ जे महीने में काफ़ी माण्हू जेके रोज़ा रखनि था, के रोज़ा न बि रखनि था, के वीचारा बीमारी हूंदा आहिनि, के हार्ट जे पेशेंट हूंदा आहिनि, के शुगर जा हूंदा आहिनि, के BP जा हूंदा आहिनि। पर इहे मसइला त आहिनि दुनिया में। बहरहाल उन्हनि खे भला सिहत ॾे परवरदिगार उन्हनि खे बि जेके रोज़ा रखंदा अला उन्हनि खे ईमान ॾे। सची ॻाल्हि इहा आहे त पंहिंजो अहसासु बि लाज़मी आहे। डिश ठही रहिया आहे हमेशह ऐं चवंदो आहे का न का असांजी रेसिपी नई हूंदी आहे। अॼु बि मूं वटि हिकिड़ी नई रेसिपी आहे बहितरीनु आगा राफ़े जी फरमाइश आगा राफ़े जी हुई। हिन फरमाइश थी त अॼु मूं लाइ चिकन स्टू ठाहे। मूंखे कीअं ठहंदी आहे चिकन स्टू? अॼु डिफरेंट तरीक़े थोरो अलॻि ठाहींसि चिकन स्टू। चिकन स्टू लाइ खपे मूंखे चिकन अधु किलो आहे जंहिंमें लेग पीस बि आहिनि, चेस्ट पीस बि आहिनि। असांजी लेग पीस ऐं चेस्ट पीस ज़रूरी हूंदा जो कॉम्बिनेशन आहे ॿिन्ही जो। ठीकु आहे। पटाटा बि आहिनि, शिमला मिर्च बि आहिनि, सावा मिर्च बि आहिनि, टमाटर बि आहिनि, बसर बि आहिनि। इहे सभु हिन में शामिलु थींदा। उनखे अलावा मिक्स मसालो आहे, गरम मसालो, उहो बि हिन में कंदासीं। कारा मिर्च उहो बि शामिलु कंदासीं। लूणु हस्बे ज़रूरत आहे, ज़ीरो आहे, धाणा, ॻाढ़ा मिर्च आहिनि, ॾही बि आहे, अदरक थूम जी पेस्ट बि आहे। तमामु मज़ेदार क़िस्म में रेसिपी आहे। तो स्टार्ट वठूं? जी हा। बिस्मिल्लाह रहमान रहीम। बाय बारणु ज़रूरी आहे। बाय बारणु ज़रूरी आहे। ठीकु आहे। मां तव्हांखे पहिरियां बि ॿुधायो नाज़रीन त बाय बारणु ज़रूरी आहे। बाय बारणु जेका आहे रफ़े चवंदा माइंड जो कमु हूंदो आहे, ईअं बि आहे न। हिते ॾिसो जमाली साहब जो बाय बारी से बाहि जेका आहे तो बाहि जो ख़्यालु कंदा कयो, पंहिंजी सेफ्टी कंदा कयो, पंहिंजी शयुनि जो ख़्यालु कंदा कयो। घर में जेके नंढा ॿार आहिनि उन जो ख़्यालु कंदा का शइ उबारियो पिया या बॉइल थिए पई त उन टाइम ते ॿार को वेझो किचन में न हुजे या का शइ अहिड़ो कपिड़ो न पियल हुजे जेके फ़ौरन बाहि लॻी वञे। सम्झी विया हाणे हर ॻाल्हि ते सभु अमल कंदा, बसि तव्हां सिर्फ़ु मुंहिंजे खाधे पीते जो ख़्यालु कयो। तव्हांजो मूंखे तव्हांजे सिहत जो बि ख़्यालु अॼु लॻे थो। तव्हां ईअं लॻे थो पायलट आहियो तव्हां अॼु बिल्कुलु। ड्रेसिंग सेम बि लॻे थी न असां? हा बिल्कुलु सेम बि लॻे पई। अच्छा त अॼु आगा राफ़े बाक़ाइदे जेका पायलट बि लॻे त हिन में असीं तेल कंदासीं। तक़रीबन 150 ग्राम तेल आहे असां हिन में शामिलु कयोसीं। अॼु मां पायलट बि लॻा थी त असांजी इन रेसिपी में उॾाम सुठी हुजे, खाइण पीअण। अने गॾो गॾु तेल बि असीं हिन में शामिलु कयोसीं। जेका चिकन आहे उहा बि असीं मंझि शामिलु कंदासीं। चिकन जो थोरो भुञणो पवंदो चिकन खे, हिनखे सुठे तरह पाणी जो। अमूमन जीअं पहिरियां दाग़ कंदा आहियूं, हिन में दाग़ पहिरियां न? हिन में दाग़ पहिरियां कोन थींदो। हिन में सभु शयूं हिन में बसर जेके आहिनि उहे बि कचा विझंदासीं। अच्छा स्टू? हा बिल्कुलु। इहे हिन में ग्रेवी ठहंदी। तव्हां ॾिसो हिन में कीअं ठहंदी ग्रेवी। हिन में ॻाढ़ा मूं बसर न कया आहिनि। इहो तरीक़ो डिफरेंट आहे न हिन जो पचाइण जो। तो हुजण बि खपे। हुजण बि खपे। अच्छा जमाली साहब तव्हां कॾहिं ईअं कंदा आहियो त का नई शइ ईजाद कयूं? काफ़ी है न? बिल्कुलु काफ़ी। हाणे मूं बिह ऐं पटाटनि जी बिरयानी स्टार्ट कई, ख़बर तव्हांखे? अच्छा। कराची में बिह ऐं पटाटनि जी बिरयानी मिलणु शुरू थी आहे। सब्जी जी बिरयानी त आहिनि न, मिक्स सब्जी बिरयानी हुजे पर बिह पटाटा बिरयानी मूं स्टार्ट कई आहे। ॾाढी कामयाबु थी अल्हम्दुलिल्लाह, बहितरीनु। अच्छा कराची जे कुझु रेस्टोरेंट्स ते या कंहिं बि फूड पॉइंट ते मां ॾिठो आहे त कीमे में बि बिरयानी मिलंदी आहे। कीमे में बिरयानी बिल्कुलु मिलंदी आहे। मच्छी जी बिरयानी मिलंदी आहे, झींगनि जी बिरयानी मिलंदी आहे, मटन जी मिलंदी आहे, चिकन जी मिलंदी आहे। हाणे बिहनि जी बिरयानी सम्झ में नथी अचे। बिहनि जी बिरयानी मूं स्टार्ट कई आहे। तव्हांखे अचे थी? हा सम्झ में। अजीब न हूंदी? अजीब न आहे, बसि थोरो माण्हू जेके आहिनि शौक़ सां खाइनि था। कीमे जी बिरयानी, पोइ झींग जी बिरयानी आहे, मच्छी जी बिरयानी बि आहे। मच्छी जी त पाण बि खाईंदा आहियूं। हाँ हिन में मूं जेको आहे तेल शामिलु कयो, इन खां पोइ चिकन शामिलु कयो। जीअं हुन में अदरक थूम जी पेस्ट जेका उहा शामिलु करणी आहे। अच्छा चिकन खे केतिरी देरि फ्राई करिणो आहे? बसि थोरी फ्राई थी वञे त पोइ हुन में अदरक थूम जी पेस्ट शामिलु कयो। गॾो गॾु कयो असां हिन में टमाटर शामिलु कंदासीं। ठीकु आहे। स्टार्ट में टमाटर चिकन ॻरे गॾु टमाटर ॻरी वञनि ऐं आलू वरी पोइ अहिड़े तरीक़े सां ज़बरदस्त हिन पाणी में शामिलु कंदासीं।
थोरो सो जीअं टमाटर खे भुञण खां पोइ असां हिन मंझि पटाटा शामिलु कंदासीं। पटाटा चिकन भई ॻरी वञनि। अच्छा ईअं बि त चवंदा आहिनि त टमाटो विझण सां पोइ वरी गोश्त देरि सां ॻरंदो आहे। न इहो चवणु सही न आहे। ग़लति आहे? न ग़लति आहे बिल्कुलु। अक्सर अमूमन घरनि में रिवायती तौर ते त सभु ख़ातून ईअं माण्हू चवंदा आहिनि, ईअं थींदो न आहे। तव्हांजे साम्हूं ॿुधायो न यार, ॻरी न ॾिसो। अच्छा ही सभई शयूं असीं में आहिस्ते आहिस्ते गॾु विझंदासीं में, ठीकु आहे न। पोइ उन में पाणी विझी ॾींदासीं, रखी छॾींदासीं, पोइ आहिस्ते वरी आहिस्ते। पाणी तव्हां मूंखां ई घुराईंदो? फ़िलहाल न, फ़िलहाल न पियो आहे। पहिरियां चिकन शामिलु कईसीं, अदरक थूम शामिलु कईसीं, टमाटर शामिलु कयासीं, पटाटा शामिलु कयासीं। हाणे असां हिन में बसर, शिमला मिर्च, हरी सावा मिर्च जेके आहिनि उहे असीं शामिलु कंदासीं। कचा नहीं आहे, ठीकु। बसर भी कचा आहिनि, ठीकु भी कचा आहिनि सभई। ही अहिड़े तरीक़े सां ॾिसो, मतिलबु ॻरी वेंदा न जी, हिनजी टेस्ट बिल्कुलु तव्हांखे अलॻि हूंदी बिल्कुलु। चिकन कहिड़ी आहे? स्टू। चिकन स्टू में असीं ॾही भी शामिलु कंदासीं। हाणे असां हिन मंझि ॿिया मसाला शामिलु कंदासीं। हिन में कहिड़ा? ही तव्हांजे साम्हूं हिन में कारा मिर्च जेके आहिनि उहे बि शामिलु थींदा। हिकु चमच जेको आहे कारा मिर्च आहिनि उहे असां शामिलु कयूं। हा, हिकु पूरो चमच? हा। मतिलबु ही चाइनीज़ रेसिपी थी वई? न ही मिक्सअप आहे? मिक्सअप आहे। ही जेको आहे लूणु, हल्दी ज़रूरत, ॻाढ़ा मिर्च, फिर सावा मिर्च भी इनमें आहिनि, इनमें शिमला मिर्च भी आहिनि, कारा मिर्च, लूणु थोरो, ॻाढ़ा मिर्च में शामिलु कनि थोरा। अच्छा। अधु चमचो धाणा जेके आहिनि उहे बि कुटियल धाणा, चमच, मतिलबु जंहिंखे असां सिंधी में ॾॾर बि चवंदा आहियूं। या ॾॾर, हा, ज़ीरो अधु चमचो उहो शामिलु कयोसीं। ठीकु। गरम मसालो आहे जेको उहो असां मिक्स, उहो असां में हिकु चमचो उहो असीं में शामिलु कयूं। सही आहे? ठीकु। सभु मसाला शामिलु थी विया। हिनखे थोरो अच्छा ही मिक्स मसालो छा जो आहे? इन में गरम मसालो बि आहे? गरम मसाला मिक्स। ऐं हाणे ॾही कॾहिं शामिलु कंदासीं? हिनखे भुञण खां पोइ। ठीकु। रेसिपी त सुठी आहे नाज़रीन, तव्हांखे बि सम्झ में ईंदी हूंदी। इज़ी आहे, बिल्कुलु इज़ी आहे। हा हा न? हा, मूंखे त लॻे थो मां बि ठाहे वेंदसि। तव्हां ठाहिजो, बिल्कुलु तव्हां इज़ी आहे, तव्हां ठाहे वेंदा हिन में। कलर से बस हुजे साओ ॻाढ़ो सभु शयूं। हाणे ॾही जेका असां ही तक़रीबन अधु प्याली असां हिन में शामिलु कंदासीं ॾही जी। बसि अधु प्याली ॾही शामिलु थी वई। हाणे हिनखे भुञणो पवंदो अहिड़े तरीक़े सां। अक्सर मुंहिंजी अम्मा मूंखे चवंदी आहे तबियत ख़राबु थींदी आहे त पोइ चवंदी आहे तूं ॾही खा, तोखे मादे ते गरमाइश थी थिए या छा न, त ॾही खा। मां अम्मा खे चवंदी आहियां त अम्मा जेकॾहिं ॾही छॾियां त पोइ खावां छा? ॾही कीअं खावां? ॾही खे ॾियां त पोइ कीअं खावां? ॾिनल शइ माण्हू खे पोइ कीअं खाए? सही ॻाल्हि आहे। न असां सिंधी में त पाण खे असीं धौरो चवंदा आहियूं। हा, इहो बि चवंदा आहियूं। धौरो चवंदा आहियूं या दही चवंदा आहियूं। जी न। अच्छा ही जेको दही त वरी उर्दू जो लफ़्ज़ बि थी वियो न? हा, दही उर्दू में असां दही चवंदा आहियूं। सिंधी में असीं इनखे ॾही चवंदा आहियूं। ॾही चवंदा आहियूं या धौरो चवंदा आहियूं। धौरो जी। ही पाणी, हा जी, जो पाणी ख़ुश्क थींदो त असां में ॿियो पाणी शामिलु करे हल्की बाहि हिनखे पचाईंदासीं। जी सभु मसाला बि ॻरी वञनि, बसर बि ॻरी वेंदा, हिन में शिमला मिर्च बि ॻरी वेंदा, पटाटा बि ॻरी वेंदा, ग्रेवी मथे अची चिकन बि ॻरी वेंदी। कमाल जी डिश अथव इहो। उन खां पोइ असांजी बहितरीन अफ़्तारी थींदी। अफ़्तारी थींदी, बिल्कुलु ईअं न? बिल्कुलु। अच्छा, अफ़्तारी जो टाइम जीअं जीअं वेझो ईंदो वेंदो आहे ऐं ख़ुशी थींदी आहे त हाणे असां सभु अफ़्तार कंदासीं। बिल्कुलु, हा न? हाणे छो टमाटर में ॻरी आहे न, तव्हां नज़र कोन पिया अचनि? हा बिल्कुलु, न पिया नज़र अचनि। टमाटर बिल्कुलु ॻरी आहे न। ब्रेक वठूं हाल? तव्हां वठो ब्रेक। ओके। असांजी ज़बरदस्त रेसिपी तयार थी रही आहे। असां पाणी शामिलु कंदोमांसि। ब्रेक खां पहिरियों पाणी शामिलु कयोसि, हल्की बात रखंदा, पोइ असीं ॿी रेसिपी ते। ठीकु आहे न? अच्छा, ॿी बि आहे न? जी बिल्कुलु, ॿी बि आहे। ओहो, उहो बि सरप्राइज़ आहे, उन खां पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं। पर हींअर असां वठूं था ब्रेक, मिलूं था नंढड़े ब्रेक खां पोइ। केॾांहुं बि न वेंझो।
वेलकम बैक पंहिंजे किचन में असां स्टू जेको आहे उहो तक़रीबन असां तयारु थियण वारो आहे त स्टू खे हिन पासे रखियो आहे। हाणे ॿी डिश जेका ठाहींदासीं उहा तव्हांजे साम्हूं ठाहींदासीं। उहा आहे अॼु खीरणी ठहंदे खजूर जी खीरणी। असल मुंहिंजी जेका फरमाइश इहा हुई खजूर जी खीरणी। खजूर जी खीरणी छो जो पंहिंजी किचन आहे, पंहिंजी किचन में मुंहिंजी फरमाइश पूरी न थिए, थी नथो पंहिंजी किचन में पंहिंजा ई खाधा ठहनि, ठीकु आहे न। हा बिल्कुलु। सो आगा रफ़ जी फरमाइश हुई मूंखे खीरणी खाइणी आहे रोज़े खां पोइ। मुंहिंजो ठीकु आहे, ठाहियां थो। हुन लाइ खपे मूंखे 1/2 किलो खीर आहे मूं वटि, तक़रीबन 10 खां 12 खजूर जेके आहिनि बग़ैर जे गुटली जे बग़ैर, खेकड़ी जे बग़ैर, उहो असांखे अलॻि करे छॾियूं आहिनि। फोटा आहिनि मूं वटि, 5 खां 6 अदद फोटा आहिनि, उहे आहिनि। खंडु आहे मूं वटि। अच्छा, हीअ मूं वटि जेके आहिनि चांवरनि जो अटो आहे। चांवरनि जो अटो कोन्हे, बल्कि चांवर खे मूं पहिरियां साबित चांवर खे मूं भुॻो आहे, पहिरियां भुञी पोइ हुनखे ग्राइंड कयो आहे। उहो मूं वटि पहिरियां किशमिश आहे, पिस्ता आहिनि, बादाम आहिनि, ठीकु आहे। इहे सभई शयूं आहिनि गॾोगॾु। चांवरनि खे जेको तव्हां भुञियो आहे उहो घी विझी या ईअं न ड्राई, बिल्कुलु ड्राई सुको, बिल्कुलु हुनखे बिल्कुलु जीअं ब्राउन थी आहे त हुनखे पोइ ग्राइंड कयो आहे, बसि ईअं मतिलबु बाहि जो तड़को। बाहि जो। हाणे हिन में असां शारजा कुकिंग ऑयल जेको आहे बनस्पति कमाल जी खुशबू आहे। ऐं जो टेस्ट जेका आहे खाधा ठहंदा, चाहे मिठा ठहनि, चाहे मसाले वाला, चाहे बिरयानियूं, थोरो सा हिन में ऑयल विधो आहे। जीअं ऑयल थोरो गरम थींदो त हिन में फोटा शामिलु कंदासीं। पोइ छा शामिलु कंदासीं तव्हांजे साम्हूं साम्हूं सभु शयूं हिन में शामिलु कंदासीं, ठीकु आहे। पहिरियां हिनखे असीं मूंखे चमचो बि ॾियो नंढो टुकड़ो, इहो ई ॾियो जेको पियो आहे। हा इहो ठीकु न, वही जेको आहे जेको पचाईंदासीं जंहिंमें। अच्छा, हीउ चमचो। आगा पंहिंजा सां गॾु मिठो ठाहियो तव्हां? न, खाधो आहे। हा खाधो आहे। हिकु ॿ दफ़ा शाही टुकड़ा ठाधा हुआ, पोइ पंहिंजे हथ जी शइ तव्हांखे ख़बर आहे न, न वणंदी आहे। ईअं छो भला? न वणी। हिकु दफ़ा जॾहिं फस्ट टाइम ठाहियमि त ॾाढो वणियो, खाईंदी वियसि। पोइ जॾहिं ॿिए दफ़े पचायसि त पोइ न वणियो। छो कूड़ ॻाल्हायां, नाज़िन मां कूड़ न ॻाल्हाईंदी आहियां। पोइ तव्हां कहिड़े तरीक़े त सच छा तव्हां महिल विधो मूंखां पुछो था, ॿुधायां तव्हांखे न। अगरि इहा ई त ग़लती थी वई न मूंखां। पुछंदा कयो न। अच्छा, मां तव्हां खां न हाणे इहो ब्रेक ते वियासीं त मां सोचां पई त तव्हां खां पुछंदसि। मूंखे दाल मखनी ॾाढी वणंदी आहे, त उनजी रेसिपी ॿुधायो कीअं हूंदी आहे, मतिलबु छा ठहंदो आहे, कीअं विझिबो आहे। मतिलबु दाल मखनी आऊं तोखे हिते सेखारियां त पोइ तूं मुंहिंजे रेस्टोरेंट ते जेका दाल मखनी खाइण ईंदी पोइ त न ईंदी हाणे। न मूंखे त पचाइण सां शौक़ु ई न आहे न। मां त सिर्फ़ु इहो पुछण थी चाहियां त हुन में अहिड़ो छा हूंदो आहे जो एॾी मज़ेदार थी वेंदी आहे। असल में ऐं हिकिड़ो देसी गिह जो इस्तेमालु कंदा आहियूं न। ठीकु। देसी गिह जो हिकिड़ो पंहिंजो ज़ाइक़ो खुशबू हूंदी आहे। हुनमें दालूं जेके आहिनि 2-3 क़िस्म जी दालूं मिक्स हूंदियूं आहिनि। ठीकु। उनखे असीं पहिरियां भिॼाए रखंदा आहियूं तक़रीबन 1 कलाक ॾेढ। उन खां पोइ हल्की बाहि उनखे पचाईंदा आहियूं। बाक़ी ॿिया मसाला जेके आहिनि असीं में शामिलु कंदा आहियूं। पोइ जीअं दाल खे थोरो उनखे घोटो ॾियणो पवंदो सुठे तरीक़े सां, दाल सफ़ा पीठल हुजे। अच्छा, मां ईअं बि ॿुधो आहे त शायदि मलाई बि विझंदा आहिनि। न, मलाई न, मखण असीं विझंदा आहियूं, मलाई न। अच्छा, हाणे हिन में मूं गिह गरम थी वियो, हुन में फोटा विधा। हाणे असीं विझंदासीं खजूर। हा, नंढो फोटो, हा, जंहिंखे इलायची बि चवंदा आहियूं, नंढा फोटा। ऐं हाणे असां हिन में खजूर विझंदासीं, ठीकु आहे। खजूर खे थोरो भुञणो पवंदो हिन मंझि, जीअं थोरी नरम थी वेंदी त पोइ असां हिन मंझि ॿियूं शयूं शामिलु कंदासीं। पोइ तव्हां ॾिसिजो आसे नरम थींदी वेंदी। ऐं असांजो चिकन स्टू बि असां सां गॾु आहे। हा, उहो बि तयारु थिए पियो। उहो बि तयारु थिए पियो। चिकन स्टू जेके आहिनि डिफरेंट तरीक़े सां ठहंदा आहिनि। हीउ जेको अच्छा, हिन में थोरो रस हूंदो आहे चिकन स्टू में। जी, को बि स्टू ठहियो हिन में रस हूंदो आहे। हा, हूंदो आहे या तव्हां रखंदा? न, हूंदो ई आहे। अच्छा, रखणु खपे स्टू में रस लॻो हुजे, ठीकु आहे न। अच्छा, हाणे असीं शामिलु कंदासीं खीर पूरो 1/2 किलो। हा, पूरो 1/2 किलो। हीअ सुठे तरीक़े सां पचंदी। ठीकु। पोइ असीं में चांवर शामिलु कंदासीं, खंडु शामिलु कंदासीं। खीर जेका आहे खजूर वारी खीर ॾाढी ज़ाइक़ेदार, ॾाढी मज़ेदार ऐं टेस्टी। रमज़ान जे महीने में रोज़ा हूं बि अगरि तव्हां रमज़ान जे महीने में अगरि नथा ठाहे सघो त हिनखे ईद ते ज़रूरु तव्हां ट्राई कजो, मिठी ईद ते। ठीकु आहे। राफ़े ॾियो तव्हां ख़बर। अच्छा, मां हिकिड़े टाइम में हिकिड़ी शइ पचायां त मतिलबु मूंखे ईअं लॻंदो आहे ॼण मां को नओं मुल्क ठाहियो आहे। पर तव्हां एट अ टाइम ॾिसो 2-2 3-3 डिशिस कीअं था पचायो, वॾी ॻाल्हि आहे। बसि हू मूंखे ख़बर आहे, हुनजी टाइमिंग जी ख़बर आहे, हू केतिरे टाइम में तयारु थींदी आहे, ॿी डिश ते माण्हू तयारु करे वठंदो। अच्छा, मां मूं वटि 3 हुजनि, 3 तयारु 2 शयूं पचायां, हिकिड़ी मिठी हुजे ऐं चूल्हा वधीक चूल्हा में वधीक ठाहियूं। अच्छा। हा,
हुननि जी शयूं हुन में विझी छॾियां मां हुननि जी शयूं हुन में हिन में सभिनी जी रेसिपी अलॻि अलॻि हूंदी खीर में सभिनी जो टेस्ट बि अलॻि अलॻि हूंदी आहे हाणे जी चिकन विझी छॾियां त तव्हां छा था सम्झो खीर बॉइल थींदो अच्छा ही केतिरी देरि थींदो बस जल्दी थींदी छो जो मूं चांवर जेके आहिनि पहिरियां ई मां तव्हांखे ॿुधायो न न रेसिपी जे हवाले सां जीअं नाज़रीन खे बि ख़बर पए सभ खां पहिरियां हिन में मूं तेल गरम कयो तेल गरम करे हिन में मूं फोटा विधा फोटा विझी हिन में खजूर विझी खजूर को थोरो भुञण खां पोइ हिन में खीर शामिलु कयो आहे हीअं खीर खे बॉइल अचे पियो त ठीकु आहे जी खजूर वावा ॻरी ईंदी हिन मंझि अगरि न बि ॻरे मिसाली ॻाल्हि त उहो मुंहं में जेमहिल खाईंदो त मुंहं में ईंदी ॾाढी सुठी लज़त हूंदी आहे हिन में टेस्टी हूंदी आहे हिन जी हाणे बॉइल थिए पई चॿाइण में मज़ो अची वञे जीअं ड्राई फ्रूट असीं खाईंदा आहियूं मिसाली ॻाल्हि उहो मुंहं में अचे बिल्कुलु बिल्कुलु इन हिसाब सां हाणे मूंखे तव्हांजे चमचो मूंखे ॾियो ही हाणे घाटो करिणो आहे पंहिंजे हिसाब सां ठीकु आहे हिन में 2 चमचा जेके आहे फ़िलहालु विझंदासीं काफ़ी आहे न अगरि हिनखे थोरो पचाईंदासीं सुठे तरीक़े सां अगरि सम्झ में घाटो न थिए त असीं वरी बि हुन में 2 चमचा वरी ॿिया शामिलु कंदासीं हिनखे घाटो करिणो आहे बसि अहिड़े तरीक़े सां अच्छा कुझु माण्हुनि खे फोटे जी ख़ुशबू घटि वणंदी आहे पोइ हिन में अगरि फोटो जेकॾहिं पाउडर करे विझी छॾिजे त थी सघे थो न ईअं बि असल में हीअ रेसिपी जो हिकिड़ो कॉम्बिनेशन आहे फोटा जेके आहिनि माण्हू अक्सर वाक़ई घणनि ख़ुशबू न वणंदी आहे हा बिल्कुलु पर जो तासीर ॾाढो सुठो आहे फोटे जो उहो त असां खाईंदा आहियूं ऐं खाइण बि खपे दालचीनी लाइ बि ॾाढी सुठी हूंदी आहे ऐं उन सां गॾु गॾु इन जो ज़ाइक़ो ख़ुशबू त वणंदी आहे मां त ईअं बि खाईंदी आहियां कचा कचा तव्हां खाईंदा आहियो बिल्कुलु खाइणु घुरिजे सुठी शइ आहे सो हीअ जेको आहे राति जो जेके चवंदा निंड न ईंदी आहे त 2-3 दाणा फोटनि जा खाए अच्छा सां सुठी निंड अची वेंदी आहे इहा ॻाल्हि त अॼु ख़बर पई आहे हिनखे वधीक खाइणु मूंखे ईअं लॻंदो आहे त ॼण मां कुझु बोर ड्रामा ॾिसी करे पोइ निंड कंदसि अच्छा हा न ईअं निंड न अचे त माण्हू ड्रामा ॾिसे कुझु अहिड़ा बोर तक़रीबन हिनखे मूं पहिरियां 2 चमचा विधा हाणे 2 चमचा वरी पोइ शामिलु कनि हा थोरी घाटी थी वेंदी इन मंझि ठीकु आहे अच्छा जेके रेडी तयारु अक्सर पैकेट्स में मिलंदियूं आहिनि खिरणी उन्हनि में बि इहा ई रेसिपी हूंदी आहे उनजी अलॻि आहे अच्छा उन में एतिरी शयूं न विझंदा न जंहिंजा अक्सर नाला हूंदा आहिनि झटपट बसि उनमें रबड़ी बि शामिलु कंदा आहिनि अच्छा हा असां रबड़ी बि ठाहींदासीं रबड़ी पर डबी में टाइम लॻंदो इलाही नेक्स्ट टाइम हिन सां गॾो गॾु असां में खंडु शामिलु कई ठीकु खंडु तव्हां पंहिंजे हिसाब सां शामिलु कयो वधीक मिठो कयो वधीक मिठो कयो इन खंड खां पोइ असां हिन में का शइ न शामिलु कंदासीं ॿी का बि शइ कोन शामिलु कंदासीं हल्की बाहि हाणे पचाईंदासीं जीअं घाटी थींदी त बि फाइनल थी हीअ फाइनल थी वियो पोइ बिल्कुलु तयारु थी वई डिश बिल्कुलु आसान केॾी आसान आहे ॾिसो तव्हां ज़बरदस्त इलाही आसान हा बिल्कुलु इहो मां तव्हांखे ठाहे करे इन जी तस्वीर कढी तव्हांखे व्हाट्सएप कंदसि हाणे मां ख़ाली ड्राई फ्रूट असांखे शामिलु करिणो आहे ठीकु इहो टॉपिंग जे लाइ न बिल्कुलु टॉपिंग जे लाइ तयारु किशमिश बि आहे बादाम बि आहिनि पिस्ता बि आहिनि ही वठो नाज़रीन तयारु आहे ड्राई फ्रूट वठो हाणे हल्की बाहि कंदासीं पोइ थोरो सी हलंदासीं हिन ॾे स्टू ॾे हा मतिलबु ही एड नाइन करणा आहिनि न अञा फ़िलहालु न हीअ सभु डिश आउट कंदासीं पोइ ओके हिन घाटे में चमचो हलायो तव्हां भीतर ठीकु आहे त नाज़रीन चिकन स्टू तक़रीबन असांजो तयारु थियण वारो आहे हिन जो पाणी बिल्कुलु तक़रीबन अधु खां वधीक ख़ुश्क थी वियो आहे नाज़रीन ॾिसो मां केॾी महिनत थी कयां हा महिनत करणु घुरिजे ॾाढो ही ॿ डिशिस मां तयारु कया आहिनि ऐं बिल्कुलु जमाली साहिबु उअं ई ठाहिया जीअं मां हिननि खे सेखारियो आहे महिरबानी तव्हांजी मतिलबु तव्हां मुंहिंजो उस्तादु थी वियो न हा हा ठीकु आहे हाणे होस्ट मां उस्तादु थी वियुमि त शेफ थी वियुमि अच्छा त रेसिपी ते हलंदासीं चिकन स्टू जी ॾे त हिन में शिमला मिर्च हिन में बसर हिन में पटाटा मूं शामिलु कया चिकन सां गॾु हिन में जेको आहे गरम मसालो पीठल मूं शामिलु कयो दाणा शामिलु कया ज़ीरो शामिलु कयो ऐं कुटियल जेके कारा मिर्च उहे हिन में शामिलु कया ॻाढ़ा मिर्च थोरा शामिलु कया ऐं उनखां अलावा हिन मंझि मूं जेको गरम मसालो पीठल उहो शामिलु हिन मंझि कयो सभिनी शयुनि खे माना सुठे तरीक़े शामिलु कयो लूणु ॾही बि हिन में शामिलु कईसीं टमाटर बि शामिलु कया सभई मसाला शामिलु करे बि शामिलु कईसीं जीअं आगा मूंखे पाणी ॾिनो उहो पाणी मूं हिन में शामिलु कयो न माना मां बि त हिन में शामिलु थी वियसि न रेसिपी प्रोग्राम में अच्छा प्रोग्राम रेसिपी में अच्छा रेसिपी में आगा बि हुई त नाज़ हाणे घाटी थी वई घाटी थी वई हा सही थी लॻे हा बहितरीनु घाटी थी वई ॾिस हीअ हाणे थधी थी ॼमी लज़ीज़ लॻे थी हा थधी थी ॼमी वेंदी हिनखे चुल्हो में बंदि करे छॾियो आहे हीअ बि डिश तयारु थी या हू डिश बि तयारु थी आहे हाणे ॿिन्ही खे कंदासीं डिश आउट ठीकु आहे डिश आउट लाइ मूंखे बर्तन खपनि कुझु
हाणे असां डिश आउट कंदासीं ही कंदासीं हिन मंझि सो सुठी बि लॻंदी हिन मंझि की ठरी वेंदी थधी थी वेंदी ठीकु जी जल्दी थोरी घाटी बि थींदी हिन मंझि अफ़्तारी टाइम ताईं तव्हां कलर ॾिसो पिया कलर इन करे अचूं जेको चांवर मूं जेके पहिरियां पचाया हुआ हुन में ख़ुशि करे हुनखे पोइ ग्राइंड कयो अहिड़े तरीक़े सां फुल थी जाकी बची वियो पोइ वरी तूं घर वञी हिनखे थोरो हेठि रख थोरो हेठि रख ज़बरदस्त थोरो हेठि रखीस हिते हेठि रखीस जेका किशमिश जेके मस्तु आहिनि अच्छा ये मथां ई टॉपिंग कंदा हा मथां हिन जी ही पिस्ता बादाम जेके आहिनि उहे हिन मथां अची विया ठीकु कुझु वरी हिन मंझि ठीकु ठीकु आहे हिनखे सेड़ा रखंदासीं हिनखे थोरो अॻिते रखंदासीं नज़र अचे कैमरा ते असां नाज़रीन ॾिसनि ॿी डिश का स्टू आहे उहो बि तयारु थी चुको आहे ग्रेवी आहे हिनमें ठीकु आहे अहिड़े तरीक़े सां स्टू जी ख़ुशबू जेका उहा बि कमाल जी आहे अच्छा ईअं वरी जीअं तव्हां बसर हिन में भुञण खां पोइ विधा हुआ कच्चा बसर त ईअं अक्सर असां सिंधी मच्छी बि पचाईंदा आहियूं हिकिड़ी दाल जी मच्छी पचंदी आहे बोर्ड जेको चवंदा आहियूं पाण हा ॾाढो सुठो लॻंदो आहे सुठो लॻंदो उहो बि जंहिंमें असां अनार जा दाणा बि विझंदा आहियूं जी अनार जा दाणा हा हा जा पाण हुनखे ॾाढ़ू जा दाणा चवंदा आहियूं हा ॾाढ़ू जा दाणा हिनखे हिते रखूं था हीअ जेका ग्रेवी आहे पोइ असां डायरेक्ट हिकिड़े मिंट ज़बरदस्त ग्रेवी जेका असां सां गॾु अची वई ही थी वियो असांजो चिकन स्टू ज़बरदस्त खीर सां गॾु चिकन स्टू रेडी थी वियो आहे ज़बरदस्त तव्हां ॾिसी रहिया आहियो अॼु जी रेसिपी ॾाढी मज़ेदार क़िस्म जी ठही आहे कमाल जी ठही आहे ॾाढी ख़ुशबू हुजी रही आहे असांजे स्टूडियो में बाक़ी तव्हां बि ट्राई कयो ज़रूरु तमामु ज़बरदस्त रेसिपी ऐं ईज़ी बिल्कुलु ईज़ी आहे तीअं आगर आफ़ जी फरमाइश आहे अॼु मूं डिश ठाही आहे जेको असां तावन कयो आहे उहो आहे शारजा कुकिंग ऑयल बनस्पति ऐं कमाल जी ख़ुशबू आहे हिनजी त इनशाला वरी कंहिं नए प्रोग्राम में वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में कंहिं सुठी डिश खणी सुठी रेसिपी खणी वरी आउं तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदुसि पंहिंजे किचन में मूंखे जेसि ताईं ॾिना इजाज़त अल्लाह हाफ़िज़ ख़्यालु रखिजो।